मक़सद सिंध ते कब्ज़ो आहे। हुन चयो त हिक साज़िश तहत सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ ज़ुल्फ़िकाराबाद जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। संदसि चवणो त सिंध जो पाणी चोरी करे सिंध जा हक़ ग़ज़ब कया पिया वञनि। हुन चयो त जेकॾहिं संदन रैली मथां हमिलो कयो वियो त हू सख़्त मज़ामत कंदा, जॾहिं त हर सूरत में हू इस्लामाबाद पहुची वज़ीर आज़म हाउस आरो सिंध जे हक़ लाइ पुरअमन जलसो कंदा। सामुंडी फौज जे सरबराह एडमिरल आसिफ समदीला चयो आहे त मुल्क खे ॿिन्ही सरहदुनि खां ख़तरा आहिनि। बचाव वारे ॾियारे ते पंहिंजे पैगाम में एडमिरल आसिफ समदीला चयो त संदन रिवायती हरीफ़ माज़ीअ मां सबक़ नाहे सिखियो। हुन चयो त 6 सेप्टेम्बर शानदार ऐं क़ाबिल फ़ख्र माज़ीअ जी यादि ॾियारे थो। एडमिरल आसिफ समदीला चयो त पाकिस्तान नेवी ख़तरनि खां आगाह आहे ऐं हर क़िस्म जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जी सलाहियत रखे थी। संदसि चवणो त पाकिस्तान जे सामुंडी फौज जदीद